अस्सलाम वालेकुम दोस्तों, शाला खुश आयो। उम्मीद होंदी ता दोस्त सब खुश होंदो। भाऊ माया ताजो बेहतरीन इंसान इफ्तिखार अली दुनिया जो यूट्यूब आए रेस इफ्तिखार अली दुनिया के नाले से उनके सब्सक्राइब कयो। अॼु आउं पंहिंजे दोस्त हबीबुल्लाह खोखर सां गॾिजी गवर्नमेंट हाई स्कूल कंबर में सप्ली जंहिंखे सप्ली पेपर लॻो, पेपर न ॾियण जी वजह सां हुनखे सप्ली पर्चो पेपर में फेल कयो वियो, हुनखे फेल कयो वियो हो। अॼु उहो पर्चो ॾियणु कंबर गवर्नमेंट हाई स्कूल में ॾियणु आया आहियूं हुन सां गॾिजी। ऐं असां इंशाअल्लाह असां उहो पेपर ॾेई कुझु देरि खां बाद में असां मीरो ख़ान वापसी रवानगी कंदासीं पंहिंजी सिटी तरफ़। दोस्तों, ॿी रिक्वेस्ट इहा आहे, असांजो चैनल खे सब्सक्राइब कयो। यूट्यूब चैनल आहे रेस इफ्तिखार अली दुनिया जे नाले सां, हुनखे सब्सक्राइब कयो। हुनजी जेके वीडियोस अचनि था हुन चैनल ते तव्हां हुनखे लाइक कयो। वॾी महिरबानी, थैंक यू।